अस्सलाम वालेकुम दोस्तों, पोएं वीडियो में असां पढ़ियासीं नाउन ऐं उन जा टाइप्स ऐं कुझु क्विज़ बि कईसीं थोरी, पर मूं सोचियो त हाणे वीडियो अलॻि ठाहिजे, क्विज़ जो वरी अलॻि ठाहिजे। हाणे ही क्विज़ आहे, तव्हां पोएं वीडियो ॾिसी हिन क्विज़ ते ईंदव ऐं पोइ तव्हां ही सभु सुवाल पाण ई करे वेंदव, ठीकु आहे। हाणे व्हाट इज़ नाउन, हिननि मां नाउन कहिड़ो आहे? नाउन जो तव्हांखे ख़बर आहे त नाउन हूंदो आहे नालो, मैसिव नालो न आहे, इम्पोज़िंग नालो न आहे, वर्ब आहे, इमेंस नालो न आहे, ठीकु आहे। मैसिव एडजेक्टिव आहे, इमेंस एडजेक्टिव आहे, स्काई स्क्रेपर इहो नालो आहे। त इन जो मतिलबु असांखे इहो ई करिणो पवंदो। हाणे जेके सिधो तव्हांखे न अचे चूंडण त पोइ तव्हां ॿिया ॾिसो जेके नाउन न आहिनि उहे ॾिसो बसि ऐं उन्हनि खे अलॻि कंदा वञो। वी पेशेंटली वेटेड इन द लॉन्ग क्यू। हाणे ॾिसो वी प्रोनाउन आहे, पेशेंटली असांजो एडवर्ब आहे, वेटेड वर्ब आहे, इन प्रपोजिशन आहे, द आर्टिकल आहे, लॉन्ग क्यू, लॉन्ग डिघो, क्यू कतार, ठीकु आहे। हाणे मेन असांजी लॉन्ग जेका आहे न उहा बि असांजो एडजेक्टिव आहे। त मतिलबु असांजो जेको नाउन आहे उहो गॾु थो बीहे, कतार थो बीहे नाउन, ठीकु आहे, क्यू। The two friends went on a trip together last November. हाणे हिन में कहिड़े नाले खे कैपिटल लेटर अचणु घुरिजे, इहे सवाल अची सघंदा टेस्ट में। त हाणे तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको नवंबर आहे न इहो आहे प्रॉपर नाउन। छा प्रॉपर नाउन? पोइ हिते पाण पढ़ी आया आहियूं। प्रॉपर नाउन जी ख़ासियत हूंदी आहे त हुनखे कैपिटल लेटर सां लिखिबो आहे, पर हिते प्रॉपर नाउन खे नंढी एन सां लिखियो वियो आहे, कैपिटल वॾी एन सां न। इन करे असांखे इहो ई आहे हिन जो जवाबु। त नवंबर खे तव्हांखे वॾी एन सां लिखणो पवंदो। विच ऑफ द फॉलोइंग इज़ अ कंक्रीट नाउन। पोइ हिते जेके करे आयासीं उहे पहिरें वीडियो में अची विया हुया, पर हाणे हितां नवां आहिनि, ठीकु आहे। कंक्रीट तव्हांखे ख़बर आहे, जेके टच करे सघिजे, ॾिसी सघिजे, टच करे सघिजे। एनर्जी खे टच कोन था करे सघो, कल्चर खे टच कोन था करे सघो, एडवेंचर खे बि टच नथा करे सघो, पर म्यूज़ियम खे टच करे सघो था। त म्यूज़ियम इज़ द राइट आंसर। Which of the following is an abstract noun? Abstract noun ख़बर हो जेके टच न करे सघो, कंप्यूटर टच करे सघो था, लायर ॾिसी टच करे सघो था, बिल्डिंग ॾिसी टच करे सघो था, पर जस्टिस खे टच नथा करे सघो, इंसाफ़ खे। With the following is a common noun. Common हाणे त कॉमन छा आहे? मार्च ख़ासि आहे, लोना ख़ासि नालो आहे, थॉमस नालो आहे, मदर आम आहे, माउ, ठीकु आहे न। इन जे वारो ज़रूरु कुझु न कुझु अचणु घुरिजे, बाज़ारी माउ, प्यारी माउ, ॾींगी माउ, त पोइ उहो ख़ासि थी वेंदो, ठीकु आहे। हाणे एब्स्ट्रैक्ट नाउन इन बोल्ड असांखे ॿुधाइणो आहे त कहिड़े सेंटेंस में जेके बोल्ड लेटर्स आहिनि, हिन में इहा, हिन में इहा, हिन में इहा, हिन में इहा, त उहो एब्स्ट्रैक्ट आहे। फादर थींदो कोन, उहो एब्स्ट्रैक्ट फादर थींदो ई न आहे न, एब्स्ट्रैक्ट, ठीकु आहे, उहो त कंक्रीट आहे। इम्पोर्टेंट एजुकेशन बिलीव्ड। एजुकेशन खे तव्हां टच नथा करे सघो कॾहिं बि। तालीम कंहिं माण्हूअ जी हूंदी न, उहा हुनजे सिर्फ़ु तव्हां फील करे सघो था। इन करे इहो हिन जो आंसर आहे। विच एरो बिलो पॉइंट्स टू अ कलेक्टिव नाउन। हाणे कलेक्टिव नाउन असांखे ॿुधाइणो आहे। कलेक्टिव नाउन ट्रीज़ आहिनि अॻ में प्लूरल, हाउस हिकु आहे, यन हिकु आहे, फैमिली बि हिकु सिंगुलर नालो आहे, पर फैमिली में अंदरि मेंबर्स हूंदा आहिनि। इहो छुपा रुस्तम आहे, इन छुपा रुस्तम खे असांखे घुरिणो हुयो, यानी जेको नंबर 2 आहे उहो असांजो कलेक्टिव नाउन आहे। ॾिसो ट्रू थी वियो न। लुक एट द पिक्चर बेलो। हाणे हिनखे हेठि ॾिसणो आहे, असांखे ॿुधाइणो आहे त हिनजो कहिड़ो स्पेसिफिक नाउन थी सघे थो। द डैश वॉज द एड ऑफ द मैथ्स डिपार्टमेंट। हाणे द मैन थींदो न, छो त हिते ख़ासि नालो आहे, त पर्सन न थींदो, द एम्प्लॉय न, द टीचर, टीचर जे बारे में थी ॻाल्हि थिए। ट्रू। हाणे हिते ॿुधाइणो आहे त माई बंच ऑफ कीज़, इहो तव्हां मेन यादि करे छॾियो। हाणे बंच तव्हांखे ख़बर आहे सिंगुलर वर्ड आहे, पर हिन जी माना प्लूरल आहे। ऑफ कीज़ अॻ में प्लूरल आहे। हाणे इन खे ॾिसी तव्हां हिते अगरि आर लिखंदव त कमु ख़राबु थी वेंदो, ठीकु आहे। आर ग़लति आहे, मथां चओ त प्लूरल जो ज़िक्र थो थिए। त बंच खे ॾिसो, बंच माना जुगटो, जुगटा न, जुगटो। जुगटे में खणी भले 100 शयूं अचनि, पर जुगटो हिकिड़ो सिंगुलर वर्ड आहे। इन करे हिते जेको टू बी वर्ब ईंदो उहो इज़ ईंदो, ठीकु आहे। सो उमेद तव्हांखे अॼोकी क्विज़ सम्झ में आई हूंदी, ऐं जेकॾहिं हा त पोइ लाज़मी चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, शेयर कयो, महिरबानी।